अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर हैं। नई दुआ सां जिते बजो ख़ुशी जो शादी आबाद जो करीम रब अवां खे दामे दर में कर में सुखने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुमा आमीन। कोविड जूं जेके सख़्तियूं आहिनि हुननि में कुझु नरमी आई आहे ऐं असां ॾिसूं पिया था त हाणे आहिस्ते आहिस्ते अलाह जी महिरबानी सां ज़िंदगी पंहिंजी नॉर्मल रूटीन न मोटे पई थी। बसि वरी बि एहतियात करिणो आहे, ख़्यालु रखिणो आहे। ऐं मिसाल तौरु जेकॾहिं ॾिसण वारा जेकॾहिं घणा आहिनि अलाह जी महिरबानी सां, ऐं तव्हां जेकॾहिं कराची वग़ैरह या किथे रहो था हुते डेंगी आहे त उन जो बि एहतियात करणु तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त अलाह पाक जो हुकुम आहे त एहतियात खां कमु वठूं ऐं सोचियो, गौर कयो, फ़िक्र कयो त ज़िंदगी में सभु शयूं जिन ते असांखे सोचण जी ज़रूरत बि आहे ऐं फ़िक्र करण जी बि ज़रूरत आहे। असां रूटीन में जॾहिं किसा को रिकॉर्ड कंदा आहियूं त उहो घणो करे अरबा जो ॾींहुं हूंदो आहे, पर उन खां बि पहिरीं हिकिड़ी कोशिशि ॿी हूंदी आहे त उहो अंगारे जो ॾींहुं हुजे जीअं असांखे एडिट करण में सहूलियत हुजे ऐं असां ख़मीस जे ॾींहुं अवांजी ख़िदमत में ऑन एयर थी सघूं, मतिलबु एग्ज़ैक्ट 9 बजे अपलोड यूट्यूब ते थी वञे। पर अॼु आहे सूमर जो ॾींहुं ऐं सूमर ॾिहाड़े मां अवांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। ऐं इहो इन करे हाज़िर थियो आहियां जो हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे जेका कुझु कलाकनि खां मुंहिंजे अंदर में आहे ऐं मां चाहियां थो त उन कैफ़ियत खे मां तव्हां सां शेयर कयां, छाकाणि त ॾुखु एॾो घणो थियो आहे जो फील थिए थो त उन ॾुख खे ॿाहिरि कढणु घुरिजे ऐं पंहिंजे ॾिसंदड़नि सां ॿुधंदड़नि सां शेयर करणु खपे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असुलु सबबु छा आहे, कीअं आहे, छो आहे ऐं उहे सभु ॻाल्हियूं तव्हां सां करणु इन करे चाहियां थो, थी सघे थो तव्हां वटि हुनजो को इलाजु हुजे, तव्हां वटि का सोच अचे त हीउ छा थी वियो आहे या छा पियो थो थिए। तक़रीबन 2 महीना खनि अॻु जी ॻाल्हि आहे, मंझंदि जो टाइम हुयो, मां निकितुसि पए शायदि पंहिंजे कंहिं क्लास वग़ैरह लाइ। तकिड़ा हुआसीं असां त मुंहिंजो ड्राइवर ओचितो ब्रेक खईं गाॾीअ खे, सोहेल। अच्छा, सोहेल हरकत कंदो आहे छाकाणि त उनखे ख़बर आहे त असां गॾु हूंदा आहियूं त कंहिंखे पाणीअ जी ज़रूरत आहे, को पंधु पियो थो वञे, कंहिंखे का ॾुखियाई आहे त उनखे माण्हू मदद करे सघे थो। त सोहेल जो ब्रेक खईं त मूं ॾिठो त हिकिड़ो ॿारड़ो हुयो, उहो रोअण जहिड़ी शिकिल हुई हुनजी, ऐं उनजो जेके चणा हुयासीं हेठि किरिया पिया हुआ थाल मां, विखरिया पिया रोड ते, ऐं चणनि खे मेड़ण जी कोशिशि पियो करे। सोहेल खे बि ॾाढो ॾुखु थियो, मूंखे बि ॾाढो ॾुखु थियो। त असां चयो त हीअ ख़बर पई त कंहिं बाइक वारे हिनखे धकु कयो आहे ऐं धकु हणी उहो बाइक वारो भॼी वियो आहे त हाणे हिन जा सभु छोला किरी पिया आहिनि त हीउ ॿारड़ो हाणे पंहिंजे घर छा पैसा खणी वेंदो। लथासीं हेठि, उहे पहिरीं त उनखे चणा मेड़ाए करे उहे पासे खां जेका मटी हुई, मिटी जेका आहे उन में असां हुनखे रखंदासीं, बाबा हाणे इहे त कोन खाइण जे कमु न ईंदा। ऐं तंहिंखां सवाइ हिकिड़ी माली मदद हुई जेका मूं हुनजी करे छॾी। मतिलबु ॿुधाइणो तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त मां सम्झां थो त उहो ई असुलु काज आहे जेको अॻियां सरे थो, जंहिंजे करे एतिरी ॻाल्हि थी आहे। त मूं हिकिड़ी रक़म हुनखे ॾिनी जेका हैंडसम हुई, या इन करे ई त जीअं हू पंहिंजे ॿिए ॾींहं जा जेके छोला आहिनि या चणा आहिनि वठी सघे ऐं खसारो बि हुनजो पूरो थी वञे। हाणे हिन ॻाल्हि खे तक़रीबन 2 महीना थिया हूंदा, 2.5 महीना थिया हूंदा। अॼु शाम जो जॾहिं मां पंहिंजे ऑफिस मां वापसि आयो त हुन साॻी जाइ ते उहो ई ॿारड़ो हुयो ऐं उहे ई चणा विखरियल हुया, उहो ई थाल किरियल हुयो ऐं उहो पाण चणा मड़े रहियो हो। मूंखे ॾिसी साम्हूं नियाणियूं हुयूं, 3-4 यूनिवर्सिटी हुयूं पियूं, उहे बीह रहियूं, उहे मुंहिंजी मदद करण लाइ अची वियूं। बाइक वारा 2 हुया, उहे अची विया मदद करण जे लाइ, ऐं मूं गाॾी रोकी ऐं मूं ॾिठो अथई त उहो ई आहे। वॾी ज़हानत सां हुन उहे जेके चणा हुयासीं पथारिया हुआ, स्केटर्ड करे छॾिया हुया, ऐं हाणे हुनखे मेड़े पियो आहिस्ते आहिस्ते वेठो। ॾाढी तकलीफ़ थी। मूं हुन सभिनी खे रोके छॾियो जेके स्टूडेंट्स हुया, छाकाणि त मां टीचर बि आहियां, मुंहिंजी फैकल्टी बि आहे, ऐं लाज़मन ॿार मुंहिंजा पंहिंजा ॿार हुनखे रोकियो। मुंहिंजो न हिनजी मदद करण जी का ज़रूरत कान्हे का, रोकियो, हथ खे रोकियो, 2 मिंट बीहो, मां हिनखे सुञाणां थो, इहो ई आहे जंहिंखे 2 महीना पहिरीं मूं मदद कई, हिकिड़ो दफ़ो ॿिए बि मदद कई आहे मूं हुनजी। हाणे उहो परेशान थी वियो ॿारु, मूंखे ॾिसी एज ॿार जी मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त 9 साल हूंदी या 10 साल हूंदी, इन खां मथे न हूंदी। उहो मूंखे ॾिसी परेशान थी वियो ऐं हुनखे ॻाल्हि सम्झ में न आई। मुंहिंजो बाबा इहे छोला खण, चणा खण, पंहिंजा हिनखे मिटीअ ते हिते रख, थाल खण, तूं पंहिंजे घर वञ, तूं हिते न बीह। त उते असांजी यूनिवर्सिटी जो चौकीदार आहे, उहो त परे आयो पियो। हुन चयो साईं मां साम्हूं चौकीदारी कयां पियो थो, मूं कलाक खां वठी ॾिठो आहे त हीअ हिते छोला रखे थो, हिन थाल में वरी हारे छॾे थो, ऐं 1-2 माण्हू ॿिया बि आहिनि जिन मदद कई त अची, त हाणे इहा मदद वठण लाइ हिते बीठो आहे। वॾो अदाकार क़िस्म जो ॿारु आहे। ॾाढी तकलीफ़ थी, मदद करणु ठीकु न हो। छा असां मदद करे ग़लती कईसीं? जेकॾहिं साम्हूं अहिड़ी क़िस्म जी का मूवमेंट हुई, को ॾुखियाई हुई, ऐं कंहिंजी का मदद कईसीं त इहा ग़लती कईसीं? मदद न करणु खपे? ऐं जेकॾहिं मदद कईसीं सही, त पोइ हीउ छा पियो थो थिए? असांजो नओं नस्ल, असांजो औलाद, असांजा ॿार, असांजा सिखिया वरितल वजूद कहिड़े पासे पिया वञनि? लाज़मन हिन नंढी उमिरि में हुनखे कंहिं सेखारियो त हूंदो न
कंहिं उन ॿार सां ॻाल्हि त कई हूंदी न, की हुनखे सम्झायो त हूंदो त हीउ कमाइण जो आसान तरीन तरीक़ो आहे, इहो बसि डेली तूं हिते कुंड ते वेह ऐं ईअं पथारे छॾ ऐं लाज़मन को न को अलाह जो बंदो ईंदो ऐं तुंहिंजी मदद कंदो। ख़ुदि साथ मदद करणु खपे। मदद पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत, ख़ासि निस्बत रखे थी, पर उहा मदद कहिड़ी पोज़ीशन में आहे, मतिलबु उहो छा थो थिए, उहो कीअं थो थिए। अलाए केतिरा जेके महिरबान मदद जे लाइ ईंदा आहिनि त अजीबो ग़रीब क़िस्म जा सवाल बुलंद थींदा आहिनि, अजीबो ग़रीब क़िस्म जा जवाब अर्ज़ु कया वेंदा आहिनि ऐं पोइ उन मदद मां अजीब विॾूं निकिरंदियूं आहिनि। अॼु दिलि में हिकिड़ी शइ दुख आहे, विॾ माना उन मां को मतिलबु नुक़्स निकिरंदा आहिनि। सिंधीअ में विॾूं ई चइबो आहे नुक़्सनि खे। मिसाल तौरु मुंहिंजा मोहतरम ई मोतबरनि अदा सलीम काज़ी साहिबु ॾाढो महिरबानी रहिया आहिनि। मूं ते मुंहिंजा हमज़ुल्फ़, मुंहिंजे लाइ सआदत आहे त मुंहिंजी जेका अदी अफ़रोज़ हुनजा घरवारा ऐं ख़ुदा उन्हनि खे बेहद ख़लीक़ ऐं बेहद मुहबत कंदड़ ख़ल्क़ कयो आहे। कंहिं बेनता बहितर उहिदे ते रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। त जॾहिं को ज़िंदगी में माण्हू अचे न, साईं हिकिड़ो कमु आहे, जीअं अदा हुकुम कयो, साईं ॾाढी बेरोज़गारी आहे, ॾाढी हालत ख़राबु आहे, सफ़ा बसि सम्झ में नथो अचे त छा कजे, खाइण जा लाला पिया आहिनि, सो महिरबानी करे कुझु कयो। बाबू तव्हांजो घणनि में पूरत थींदी? साईं बसि 5-6 हज़ार मिली पवनि न गंज आहे। बाबा 5-6 हज़ारनि में घर? साईं तव्हांखे ख़बर कान्हे न, असां वटि मानी खाइण लाइ कोन्हे, घर में अटो कोन्हे को, महिरबानी कयो बसि इहो कुझु को करे ॾियो सिलसिलो। त मूंखे यादि आहे हीउ जेको मां वाक़ियो तव्हां सां बयानु कयां थो, सो घटि में घटि मां 7 खां 10 दफ़ा अदा सलीम सां करे चुको आहियां। अलाह साईं हयाती ॾियनि, पाण बि शाहिद आहिनि त हीउ महमूद सही ॻाल्हि थो चवे। मां अदा सलीम खे फ़ोन कया, अस्सलाम वालेकुम अदा, नौकिरी खपे थी हिकिड़ी, त हू कॾहिं बि उन्हनि मूंखे कुझु कोन्ह चयो। मूंखे चवंदा बाबा मोकिलींसि। हाणे उन हमराह खे मूं मोकिलियो, जंहिं हिकु माण्हू खे 5-6 हज़ारनि में ज़िंदगी नज़र अचे पई। जॾहिं हुते पहुतो त नौकिरी हुते शुरू कयईं। इतफ़ाक़ कॾहिं यादि रहे कॾहिं न यादि रहे, 3-4 ॾींहं तरसी मां अदा सलीम खे फ़ोन कया, अदा हू फलाणो हमराह मोकिलियो हुयो, उन जी नौकिरीअ जो कुझु थियो? त सदाईं खिली मुर्की मूंखे चए, हा महमूद तूं रखियो होसीं पर हू हलियो वियो। हाणे जॾहिं हलियो वियो ऐं हुन हलियो वियो साहब वरी मोट जेकॾहिं किथे मिले त मां पुछां, अदा तुंहिंजी पघार त 12,000 हुई, तो त 6 रुपए घुरिया, हीअ 12,000 में तोखे छा इशू थी वियो? चई साईं हाणे 100 रुपए वञण जो ऐं 100 रुपए अचण जो, माना इहो बि न त 50 वञण जा 50 अचण जा, माना 3,000 ते किरायो, 1,000 जी खाऊं मानी, 4,000 त असांजे ईअं विच में उॾामी आहे, बाक़ी हाणे 8,000 लाइ नौकिरी कबी छा? जवाबु ॾियो। साईं क़िबला वॾा तव्हांखे अर्ज़ु कयोसीं त घणनि में पूरत थींदी? साईं 5,000 में थी वेंदी, 5 जा 6 रुपए मिलिया, न आहे करणी। हाणे इहो आहे त मतिलबु मां बिल्कुलु दिलि खोले वञे साम्हूं ॻाल्हि पेई कयां, छा करणु खपे? करणु खपे या न करणु खपे? करणु त खपे, का ख़बर न आहे त ज़िंदगी कीअं हले थी, कीअं मदद थिए थी, पर हीअ असीं कहिड़े पासे पिया था वञूं? ऐं उन्हनि 10 किसनि मां हिकिड़ो किसो मुंहिंजे लाइ दिलि ख़राश इन करे बि आहे जो हुन माण्हूअ खे शदीद ज़रूरत हुई, बीइंग अ ड्राइवर। जॾहिं मूं हुनखे अदा सलीम वटि मोकिलियो हुयो त अदा हुनखे पंहिंजो ज़ाती ड्राइवर, पंहिंजे जेको हुनजो क्रू हुयो उन में रखियो, ऐं अदा चयो त हिनखे 3 या 4 ॾींहं मां ॾिसां थो, ऐं इन खां पोइ मां हिनजी पघार 20 खां मथे कंदुसि, यानी एटलीस्ट 25,000 मां हिन महीने कंदुसि, ऐं ॾाढो सुठो थी वेंदो हीउ माण्हू। हू 3 ॾींहं छॾे भॼी आयो। से हाणे ईअं 15,000 में कमु थींदो छा? हाणे पाण सोचो, ॻाल्हियूं मूं कुझु अजब कयूं आहिनि, शायदि मुंहिंजे दिलि ते को ॾुख आहे, तरी आयो आहे। असीं छो ईअं हिन पासे हेरी विया आहियूं? असां छो हिन पासे विया आहियूं त असां ख़ामख़ा जो अजायो कमायूं? असीं छो ईअं हेरी विया आहियूं त असां ॻाल्हि हिकिड़ी कयूं, हुन खां पोइ जॾहिं असांजे साम्हूं जेको रिज़ल्ट अचे थो त असां हुनखे ॿिए पासे वठी वञूं? बसि अॼु इहो ई पलाउ में आहे। तव्हां सां बि यकीन ईअं ई थींदो हूंदो, केतिरा ई वाक़िया तव्हां सां ज़िंदगी में अहिड़ा थींदा हूंदा, तव्हां बि गौर कयो, छा कयूं, कीअं कयूं, छा करणु घुरिजे? अॼु मूं वटि वाक़ई को बि जवाबु कोन्हे, छाकाणि त हिन नंढड़े ॿार जो इहो सलूक ॾिसी मां परेशान थी वियुसि। जेको वॾो करे त शायदि थिए बि सही। ॻाल्हियूं करणु न घुरिजनि, पर ॻाल्हियूं करण बि तमामु ज़रूरी आहिनि। हिकिड़ो साहिबु आयो ऐं हुन फरमायो त मुंहिंजी नियाणी जी शादी आहे ऐं उनखे ॾाज जी ज़रूरत आहे, हीअ मदद कयो। मदद जी हिकिड़ी लिस्ट हुई, लिस्ट मुताबिक़ हुनजी मदद कई वई, ऐं ख़बर पई त नियाणी पंहिंजे घर रुख़सत थी वई, सभु सुठो थी वियो, अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु ठाकु थी वियो। साल खां पोइ वरी आयो, ऐं वरी अचण खां पोइ हुन चयो त साईं ॿी नियाणी आहे, हुनजी शादी आहे, सो महिरबानी करे सामान खपे थो। त वरी सामान जी लिस्ट आई, अञा लिस्ट ते गौर ई कयूं पिया त हुन हिकदमि चयो, साईं उहो पखा अॻे जहिड़ा न वठी ॾिजो, उहो पखा ॾाढा ख़राबु निकिता। त मुंहिंजे वात मां निकिरी वियो, मुंहिंजो नियाणी शिकायत कई छा? चए न साईं न, नियाणी शिकायत कोन्ह कई, हू घर नाठी हो, घर नाठी आहे, असां सभु कुझु पंहिंजे घर में रखियो आहे, असां इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे मूं वटि कुझु बि कोन्हे चवण लाइ, मूं वटि चवण लाइ कुझु बि कोन्हे। शर्मिसार आहियां जेकॾहिं मूं को पर्दो परे कयो हुजे, शर्मिसार आहियां जेकॾहिं मूंखां ग़लति ॻाल्हि कई हुजे, शर्मिसार आहियां जेकॾहिं तव्हांजे समातुनि ते ख़राश पई हुजे, पर इन ख़राश खे थोरो गहरो थियणु घुरिजे, छाकाणि त
त ज़िंदगी घणो कुझु सेखारे थी ऐं असांखे हुन खां घणो कुझु सिखणु आहे। करीम रब के दामे दर में कर में सुखने सिर्फ़ पंहिंजे मोहताज रखे। इंशाअल्लाह अज़ीम हयाती रही त ईंदड़ हफ़्ते ज़रूरु मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।